ओम शांति। अजय मुरली तारीख़ है 19/3/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हांखे न पुराणी दुनिया पुराणे शरीर सां जीते जी मरी करे घर हलणो। इन करे देह अभिमान छॾे हाणे देही अभिमानी ठहो। प्रश्न सुठे सुठे पुरुषार्थी ॿारनि जी निशानी छा हूंदी? उत्तराज सुठा पुरुषार्थी हूंदा उहे सवेरे सवेरे उथी करे देही अभिमानी रहण जी प्रैक्टिस कंदा। उहे हिकु बाप खे यादि करण जो पुरुषार्थ कंदा। उन्हनि खे लक्ष्य रहंदो कि ॿियो कोई देहदारी यादि न अचे, निरंतर बाप ऐं 84 जो चक्कर यादि अचे। इहो बि ओहो सौभाग्य। ओम शांति। हाणे तव्हां ॿार जीते जी मरल आहियो न। कीअं मरल आहियो? देह जे अभिमान खे छॾे ॾिनो आहे त बाक़ी रही आत्मा। शरीर त ख़त्म थी वियो, आत्मा न मरंदी आहे। बाप चवंदा आहिनि जीते जी पंहिंजे खे आत्मा सम्झो ऐं परमपिता परमात्मा सां गॾु योग लॻायो। योग लॻाइण सां आत्मा पवित्र थी वेंदी। जेसिताईं आत्मा बिल्कुलु पवित्र न ठही तेसिताईं पवित्र शरीर बि न मिली सघंदो। आत्मा पवित्र ठही वई त पोइ पुराणो शरीर आपे ई छुटिजी वेंदो। जीअं सर्प जी खाल ऑटोमेटिकली छुटिजी वेंदी आहे न, उन सां ममत्व मिटी वेंदो आहे। उहो ॼाणंदो आहे असांखे हाणे नई खाल मिलंदी, पुराणी उतारे ॾींदा आहिनि। हर हिक खे पंहिंजी पंहिंजी बुद्धि हूंदी आहे न। पुराणी हर हिक खे पंहिंजी पंहिंजी बुद्धि हूंदी आहे। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो असां जीते जी हिन पुराणी दुनिया सां पुराणे शरीर सां मरी चुकिया आहियूं। पोइ तव्हां आत्मायूं बि शरीर छॾे काॾे वेंदव? पंहिंजे घर। पहिरियों त इहो पको यादि करिणो आहे असां आत्मा ई आहियूं, शरीर न। आत्मा चवंदी आहे बाबा असां तव्हांजा थी विया आहियूं, जीते जी मरी चुकिया आहियूं। हाणे आत्मा खे फरमान मिलियो आहे कि मुंहिंजे बाप खे यादि करो त तव्हां सतप्रधान थी वेंदव। इहे यादि जो अभ्यास पको खपे। आत्मा चवंदी आहे बाबा तव्हां आया आहियो त असां तव्हांजा ई ठहींदासीं। आत्मा मेल आहे न कि फीमेल। हमेशह चवंदा आहियूं न असां भाउ आहियूं। ईअं थोरी चवंदा असां सभु स्टार सिस्टर्स आहियूं। सभु ॿार आहिनि न। सभु ॿारनि जो वरसो मिलणो आहे। सभु ॿारनि खे वरसो मिलणो आहे। अगरि पंहिंजे खे बची चवंदा त वरसो कीअं मिलंदो? आत्मा सभु भाउ आहे। बाप सभिनि खे चवंदा आहिनि रूहानी ॿार मूंखे यादि करो। आत्मा केतिरी नंढी आहे, इहा ॾाढी महीन सम्झण जी ॻाल्हि आहे। ॿारनि खे यादि ठहिरदी न आहे। सन्यासी माण्हू दृष्टांत ॾींदा आहिनि कि मां भैंस आहियां भैंस आहियां। ईअं चवण सां पोइ भैंस ठही वेंदा आहिनि। हाणे वास्तव में ईअं चवण सां पोइ भैंस ठही वेंदा आहिनि। हाणे वास्तव में भैंस कोई ठहींदो थोरी आहे, है न। हाणे कोई भैंस ठहींदो थोरी आहे। बाप त चवंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो ऐं असां आत्मा त असुल में आहियूं। इहा आत्मा ऐं परमात्मा जो ज्ञान कोई खे न आहे न। इन करे ईअं ॻाल्हियूं थींदा रहंदा आहिनि। हाणे तव्हांखे देही अभिमानी ठहिणो आहे। असां आत्मा आहियूं। इहो पुराणो शरीर छॾे करे असांखे नयो वठिणो आहे। मनुष्य मुख सां चवंदा बि आहिनि कि असां आत्मा स्टार आहियूं, भ्रुकुटी जे विच में रहंदा आहियूं। पोइ चई ॾींदा आहिनि अंगुष्ठ मिसल आहे। हाणे सितारो किथे आहे? हाणे सितारो चयो, अंगूठो चयो ऐं पोइ मिटी जो सालिग्राम वेही ठाहींदा आहिनि। एतिरी वॾी आत्मा त आहे न। मनुष्य देह अभिमानी आहिनि त ठाहींदा बि मोटे रूप में आहिनि। इहे त सूक्ष्म महीनता जी ॻाल्हियूं आहिनि न। भक्ति बि मनुष्य एकांत में कोठी में वेही कंदा आहिनि। तव्हांखे त गृहस्थ व्यवहार में धंधे आदि में रहंदे हुए बुद्धि में इहो पको करिणो आहे कि असां सभु आत्मायूं आहियूं।
बाबा चईंदा आहिनि मां तव्हांजो बाप ई एतिरो नंढी बिंदी आहियां। ईअं न की मां वॾो आहियां, मूं में सॼो ज्ञान आहे। आत्मा ऐं परमात्मा ॿई हिकु जहिड़ा ई आहिनि, सिर्फ़ु उन्हनि खे सुप्रीम चइबो आहे न। इहे ड्रामा में न हूंदा। बाप चईंदा आहिनि मां त अमर आहियां, मां अमर न हुजां त तव्हांखे पावन कीअं ठाहियां, तव्हांखे स्वीट चिल्ड्रन कीअं चवां। आत्मा ई सभु कुझु कंदी आहे न। आत्मा ई सभु कुझु कंदी आहे। बाप चईंदा आहिनि मां त अमर आहियां, मां अमर न हुजां मतिलबु सदा ई पावन। मां अमर न हुजां त तव्हांखे पावन कीअं ठाहियां, तव्हांखे स्वीट चिल्ड्रन कीअं चवां। आत्मा ई सभु कुझु कंदी आहे। आत्मा अची करे देही अभिमानी, बाप अची करे देही अभिमानी ठाहींदा आहिनि। इन में महिनत आहे। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो, ॿियो कंहिंखे यादि न करो। योगी त दुनिया में ॾाढा आहिनि। कन्या जी सगाई थींदी आहे त पोइ पति सां गॾु योग लॻी वेंदो आहे। पहिरियों थोरी हुयो, पति खे ॾिठो पोइ हुनजी यादि में रहंदी आहे। हाणे बाप चईंदा आहिनि मामेकम यादि करो। इहा ॾाढी सुठी प्रैक्टिस खपे। जो सुठा पुरुषार्थी ॿार आहिनि उहे सवेरे सवेरे उथी करे देही अभिमानी रहण जी प्रैक्टिस कंदा। भक्ति बि सवेरे कंदा आहिनि, पंहिंजे इष्ट देव खे यादि कंदा आहिनि। हनुमान जी बि केतिरी पूजा कंदा आहिनि, लेकिन ॼाणंदा कुझु न आहे। बाप अची करे सम्झाईंदा आहिनि तव्हांजी बुद्धि बंदर मिसल थी वई हुई, हाणे पोइ तव्हां देवता ठहींदा आहियो। तव्हांजी बुद्धि हाणे स्वच्छ थिए थी न। हाणे इहो आहे पतित तमो प्रधान दुनिया। हाणे तव्हां आया आहियो बेहद जे बाप वटि। मां त पुनर्जन्म रहित आहियां। इहो शरीर हिन दादा जो आहे, मुंहिंजो कोई शरीर जो नाम न आहे। मुंहिंजो नाम ई आहे कल्याणकारी शिव। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो शिव बाबा कल्याणकारी अची करे नर्क खे स्वर्ग ठाहींदा आहिनि। केतिरो कल्याण कंदा आहिनि। नर्क जो हिकदमि विनाश कराए ॾींदा आहिनि। प्रजापिता ब्रह्मा द्वारा हाणे स्थापना थिए थी। इहा आहे प्रजापिता ब्रह्मा मुख वंशावली। हलंदे फिरदे हिकु ॿ खे सावधान करिणो आहे, मनमना भव। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थींदा। पर पावन त बाप आहे न। उन्हनि भूल सां भॻवान वाच्य जे बदिले श्री कृष्ण भॻवान वाच्य लिखी छॾियो अथनि। भॻवान त निराकार आहे न, उन्हनि खे परम पिता परमात्मा चईंदासीं। उन्हनि जो नाम त शिव आहे न। शिव जी पूजा बि ॾाढी थींदी आहे। शिव काशी चईंदा रहंदा आहिनि। भक्ति मार्ग में अनेक प्रकार जा नाम रखी छॾिया आहिनि। कमाई जे लाइ अनेक मंदिर ठाता अथनि। असली नाम त शिव आहे। पोइ सोमनाथ रखियो। सोमनाथ सोमरस पिलाईंदा आहिनि, अर्थात ज्ञान धन ॾींदा आहिनि। पोइ जॾहिं पुजारी ठहींदा आहिनि त केतिरो ख़र्चो कंदा आहिनि। उन्हनि जा मंदिर ठाहिण ते छोजी सोमरस बाबा पीआरियो ई न, त हाणे असांखे बाबा सोमरस पीआरनि था, मतिलबु ज्ञान धन ॾियनि था। त भक्ति मार्ग में हिननि जे लाइ माण्हुनि बाबा जे लाइ भगत बाबा जे लाइ मंदिर ठातो। सोमनाथ सां गॾु सोमनाथनी बि हूंदी न। यथा राजा रानी तथा प्रजा। सोमनाथनी। तव्हां सोनी दुनिया में वेंदा आहियो, हुते सोनी जी ईटियूं हूंदियूं आहिनि न त दीवार आदि कीअं ठहनि। ॾाढो सोनो हूंदो आहे, इन करे उन्हनि खे सोने जी दुनिया चइबो आहे। इहा आहे लोहे पत्थरनि जी दुनिया। स्वर्ग जो नाम ॿुधी करे ई मुख में पाणी ईंदो आहे। विष्णु जा 2 रूप लक्ष्मी नारायण अलॻि अलॻि ठहींदा। तव्हां विष्णुपुरी जा मालिक ठहींदा आहियो।
हाणे तव्हां रावणपुरी जा मालिक आहियो। तव्हां हाणे बाप चईंदा आहिनि सिर्फ़ु पंहिंजे खे आत्मा सम्झ, मुंहिंज बाप खे यादि करो। बाप बि परम धाम में रहंदा आहिनि, तव्हां आत्मायूं बि परम धाम में रहंदा आहियो न। बाप चईंदा आहिनि तव्हांखे कोई तकलीफ़ न ॾींदो आहे, ॾाढी सहज आहे। बाक़ी रावण दुश्मन तव्हांजे साम्हूं खड़ो आहे, इहे विघ्न विझंदो आहे। ज्ञान में विघ्न न पईंदा आहिनि, विघ्न पईंदा आहिनि यादि में। घड़ी घड़ी माया यादि भुलाए ॾींदी आहे, देह अभिमान में लाहे ॾींदी आहे, बाप खे यादि करणु न ॾींदी आहे। इहे युद्ध हलंदी आहे न। बाबा चईंदा आहिनि तव्हां कर्मयोगी त आहियो ई, अच्छा ॾींहं में यादि न करे सघंदा आहियो त राति जो यादि करो। राति जो अभ्यास ॾींहं में कमु ईंदो। निरंतर स्मृति रहे जो बाप असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, असां हुनखे यादि कंदा आहियूं। बाप जी यादि और 84 जन्मनि जे चकर जी यादि रहे त उहो सौभाग्य ॿियनि खे बि ॿुधाइणो आहे। भाउ भेण हाणे कलयुग पूरो थी वियो, सतयुग ईंदो। बाप आया आहिनि सतयुग जे लाइ, राजयोग सिखलाइनि था न। कलयुग खां पोइ सतयुग अचिणो आहे। हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई यादि, ॿियो कंहिंखे यादि न करिणो आहे। वानप्रस्थ जो हूंदा आहिनि उहे सन्यासियुनि जो वञी करे संग कंदा आहिनि। वानप्रस्थी हुते वाणी जो कम ई न आहे। वानप्रस्थ हुते वाणी जो कम ई न आहे। आत्मा शांति रहंदी आहे, लीन त न थी सघंदी आहे। ड्रामा में कोई बि एक्टर निकिरी न सघंदो आहे। इहे बि बाप सम्झाईंदा आहिनि। हिकु बाप जे सवाइ ॿियो कंहिंखे बि यादि न करिणो, ॾिसंदे हुए बि यादि न करो। इहा पुराणी दुनिया त विनाश थी वेंदी न, कब्रिस्तान आहे न। मुर्दनि खे कॾहिं बि यादि कबो आहे छा? बाप चईंदा आहिनि इहे सभु मरा पिया आहिनि। बाप चईंदा आहिनि इहे सभु मरा पिया आहिनि, त अहिड़े मरे वञनि खे छा यादि करो? मतिलबु ॾिसो, उन्हनि खे यादि कंदे बि माण्हुनि खे दुख ई थींदा। जीअं मुर्दे खे यादि करो त दुख थींदो न। हीअं बाबा असांखे चवनि था कि अहिड़नि मुर्दनि खे यादि कंदे कंदे बि माण्हुनि खे दुख थींदो आहे। हिन ईअं कई, हिन ईअं कई, हिन ईअं कई। बाप चईंदा आहिनि कि इहे सभु मरा पिया आहिनि। मां आयो आहियां पतितनि खे पावन ठाहे करे वठी वञण लाइ। हिते इहे सभु ख़त्म थी वेंदा। अॼुकल्ह बॉम्ब्स आदि जो बि ठाहींदा आहिनि, ॾाढा तिखा ठाहींदा आहिनि। चईंदा आहिनि हिते वेठे जीअं जिते थधदासीं हुन ते वञी करे किरंदो। इहे नूंद आहे न, पोइ वरी खां विनाश थियणो आहे। भॻवानु ईंदा आहिनि नई दुनिया जे लाइ, राजयोग सिखलाईंदा। इहा महाभारत लड़ाई आहे जो शास्त्रनि में ॻायल आहे। बराबरि भॻवानु आया आहिनि स्थापना और विनाश करणु। चित्र बि क्लियर आहे न। तव्हां साक्षात्कार करो त असां इहे ठहींदासीं। हितां जी इहा पढ़ाई ख़त्म थी वेंदी। हुते त बैरिस्टर डॉक्टर आदि जी दरकार ई न आहे, त हितां जी कोई पढ़ाई पढ़ंदासीं न। तव्हां त हितां जो वरसो वठो था न। हुनर बि सभु हितां ई खणी वेंदासीं। मकान आदि ठाहिण वारा फर्स्ट क्लास हूंदा, हुते बि ठाहींदा। बाज़ार आदि बि त हूंदी न, कमु त हलंदो ई रहंदो। हितां खां सिखल उहा अकुल खणी वेंदा। साइंस सां बि हुनर सिखंदा, उहो सभु हुते कम में ईंदो। प्रजा में वेंदा। तव्हां ॿारनि खे त प्रजा में न अचिणो आहे न। तव्हां आया ई आहियो मम्मा पापा जे तख़्त नशीन थियण। बाक़ी प्रजा जो पंहिंजो कमु पंहिंजो कंदी वेंदी। बाप जो श्रीमत ॾींदा आहिनि, हुन ते हलणो। फर्स्ट क्लास श्रीमत त हिकु ई ॾींदा आहिनि कि मूंखे यादि करो। कोई जो भाग्य अनायास ई खुली वेंदो, कोई कारण निमित ठही वेंदो आहे।
कुमारनि खे बि बाबा चईंदा आहिनि शादी त बर्बादी थी वेंदी, हिन गटर में न घुसो। छा तव्हां बाप जो न ठहींदा, स्वर्ग जी महारानी न ठहींदा? पाण सां गॾु प्रण करिणो खपे कि असां हुन दुनिया में कॾहिं बि न वेंदासीं, मतिलबु गटर वारी दुनिया में कॾहिं बि न वेंदासीं, मतिलबु शादी न कंदासीं, हुन दुनिया खे यादि बि न कंदा। शमशान खे कॾहिं यादि कबो आहे छा? हिते त तव्हां चईंदा आहियो किथे शरीर छूटे त असां पंहिंजे स्वर्ग में वञूं। हाणे 84 जो जन्म पूरो थियो, हाणे असां पंहिंजे घर वेंदा आहियूं। ॿियनि खे बि ॿुधाइणो आहे न, इहे बि सम्झंदा आहियो बाबा बग़ैर सतयुग जी राजाई कोई ॾेई न सघंदो। हिन रथ खे बि कर्म योग चइबो आहे न, हिन रथ खे बि कर्म भोग चइबो आहे। बाप दादा जी बि आपस में कॾहिं रोहरियान हलंदी आहे। ये बाबा चईंदा आहिनि बाबा आशीर्वाद करो, खांसी जे लाइ कोई दवाई करो त छू मंतर सां उड़ी वञे। चईंदा आहिनि न, इहे त भोगणो ई आहे, इहे तव्हां रथ वरितो आहे न, हुन जे एवज़ में त ॾींदव ई न, बाक़ी इहे त तव्हांजो हिसाब किताब आहे, इहे तव्हांजो रथ वठल आहे, उन जे एवज़ में त तव्हांखे ॾींदो ई आहे न। ब्रह्मा बाबा खे खांसी ईंदी त शिव बाबा हुनखे ठीकु करे, त शिव बाबा चईंदा न, इहे त तव्हांजो रथ आहे त तव्हांखे हिनखे भोगणो ई पवंदो। हा, बाक़ी शिव बाबा इहे रथ वरितो अथई त हुन जे बदिले शिव बाबा ब्रह्मा बाबा खे विश्व जी बादशाही ॾींदा आहिनि न। बाक़ी इहे त तव्हांजो हिसाब किताब आहे, अंत ताईं कुझु न कुझु थींदो रहंदो। तव्हांखे आशीर्वाद करां त इहे सभिनि ते ई करिणो पए न। अॼु इहा बच्ची हिते वेठी आहे, कल्ह ट्रेन में एक्सीडेंट थी वियो, मरी वेंदी, बाबा चईंदो ड्रामो। इहे थोरी चई सघंदा कि बाबा पहिरियों छो न ॿुधाई, अहिड़ो क़ाइदो न आहे। मां त ईंदो आहियां पतितनि खे पावन ठाहिण, इहे बतलाईंदो थोरी आहियां, इहे हिसाब किताब त तव्हांखे पंहिंजो चुकतो करिणो। हिन में आशीर्वाद आदि जी ॻाल्हि न आहे, हिन जे लाइ वञो सन्यासियुनि वटि। बाबा त ॻाल्हि ई हिकु ॿुधाईंदा आहिनि कि पावन ठहो। मूंखे सॾु ई कयो आहे कि अची करे असांखे नरकवासी खां स्वर्गवासी ठाहियो, स्वर्ग में वठी हलो। ॻाईंदा बि आहिनि पतित पावन सीताराम, परंतु अर्थ उल्टो कढी छॾियो अथनि। पोइ राम जी वेई महिमा कंदा आहिनि, रघुपति राघव राजा राम। बाबा चईंदा आहिनि इहे सभु भक्ति मार्ग में तव्हां केतिरा पैसा गवाया आहिनि। हिकु गीत बि आहे न, छा कौतिक ॾिठो, देवियुनि जी मूर्ति ठाही, पूजा करे पोइ समुद्र में डुबोए ॾिनो। हाणे सम्झ में ईंदो आहे केतिरा पैसा बर्बादु कंदा आहिनि, पोइ बि इहो थींदो। सत्युग में त अहिड़ो कमु थींदो न आहे, सेकेंड बाय सेकेंड जी नूंद आहे। कल्प पोइ वरी खां इहो रिपीट थींदो। ड्रामा खे ॾाढो सुठी रीति सम्झणो खपे। अच्छा, कोई जास्ती न यादि करे सघे त बाप चईंदा आहिनि सिर्फ़ु अल्लाह ऐं बाप ऐं बादशाही खे यादि करो। अंदर में इहा धुन लॻी रहे कि असां आत्मा कीअं 84 जो चकर लॻाए करे आया आहियूं। चित्रनि ते सम्झायो, ॾाढो सहज आहे। इहे रूहानी ॿारनि सां रोहरियान बाबा कंदा आहिनि। बाप रोहरियान कंदा आहिनि ॿारनि सां, ॿियो कोई सां त करे न सघनि। बाबा चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो, आत्मा ई सभु कुझु कंदी आहे। बाप यादि दिलाईंदा आहिनि तव्हां 84 जो जन्म वरितो, मनुष्य ई ठहियो। पोइ बाप ऑर्डिनेंस कढंदा आहिनि कि विकार में न वञो। बाबा हाणे ऑर्डिनेंस कढंदा आहिनि कि हाणे विकार में न वञो। बाप यादि दिलाईंदा आहिनि तव्हां 84 जन्म वरिता हुया, मनुष्य ई ठहियो न, मनुष्य ई ठहियो।
जीअं बाप ऑर्डिनेंस कंदा आहिनि कि विकार में न वञिणो, इहे बि ऑर्डिनेंस कंदा आहिनि कि हाणे कंहिंखे बि रोइणो न आहे, न मन जो रोइणो न अख जो रोइणो। बाबा हाणे चवनि था कॾहिं बि रोयो न, पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो। कॾहिं कॾहिं अखियुनि जो रोइण त न ईंदो आहे, लेकिन ॿियनि जो दुख ॾिसी करे माण्हुनि जो अंदरि दुखी थी, मतिलबु उहो दुख उहो जेसि ताईं उन्हनि में उहा शक्ति अचे कि उहो दुख उन्हनि ते हावी न थिए। सत्य त्रेता में कॾहिं रोईंदा न आहिनि, नंढा ॿार बि न रोईंदा आहिनि, रोइण जो हुकुम ई न आहे। उहा आहे ई हर्षित रहण जी दुनिया। हुनजी प्रैक्टिस सॼी हिते ई करणी आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप सां आशीर्वाद मांगण जे बजाय यादि जी यात्रा सां पंहिंजो सभु हिसाब किताब चुकतो करिणो आहे, पावन ठहिण जो पुरुषार्थ करिणो आहे, हिन ड्रामा खे यथार्थ रीति सम्झणो। ॿियो आहे हिन पुराणी दुनिया खे ॾिसंदे हुए, हिन पुराणी दुनिया खे ॾिसंदे हुए कर्मयोगी ठहिणो। पुराणी दुनिया खे ॾिसंदे हुए यादि न करिणो आहे, सॉरी, पोइ बाबा चई कर्मयोगी ठहिणो। सदा हर्षित रहण जो अभ्यास करिणो आहे, कॾहिं बि रोइणो न आहे, न ख़ुदि रोइणो आहे न ॿियनि जे रोइण या दुख जे कारण जो अंदरि दुखी थी करे थोरो थोरो चईनि न मन भरिजी वियो, ईअं न रोइणो। वरदाना, प्रवृत्ति में रहंदे हुए मुंहिंजेपन जो त्याग करण वारा सच्चा ट्रस्टी माया जी ठहो। जीअं गंदगी में कीड़ा पैदा थींदा आहिनि, वैसे ई जॾहिं मुंहिंजोपन ईंदो आहे त माया जो जन्म थींदो आहे। माया जे ठहिण जो सहज तरीक़ो आहे स्वयं खे सदा ट्रस्टी सम्झो। ब्रह्म कुमार कुमारी माना ई ट्रस्टी। ट्रस्टी जी कंहिंमें अटैचमेंट न हूंदी आहे, छो जी उन्हनि में मुंहिंजोपन न हूंदो आहे। गृहस्थी सम्झंदव त माया ईंदी, ट्रस्टी सम्झंदव त माया भॼी वेंदी। इन करे न्यारा थी करे पोइ प्रवृत्ति जे कार्य में अचो त माया प्रूफ थी वेंदो। इन करे न्यारा थी करे प्रवृत्ति जे कार्य में अचो कि मां आत्मा हिन सृष्टि ते अवतरित थी आहियां ऐं मूंखे अॼु इहो कमु करिणो आहे। बाबा सां गॾु उहो कमु करो, पोइ वरी न्यारा थी वञो, पोइ वरी बेहद में हली वञो। न्यारा थी करे हद में अचो, कर्मयोगी ठही करे कर्म करो, पर हद में बि असांजी वृत्ति बेहद जी रहे। हद में बि असांजी वृत्ति बेहद जी रहे, पोइ प्रवृत्ति जे कार्य में अचो त असां सदा ई माया प्रूफ थी वेंदासीं। स्लोगन आहे, जिते अभिमान हूंदो हुते अपमान जी फीलिंग ज़रूरु ईंदी। इन करे सम्झो सदा कि मां त आत्मा आहियां। कॾहिं बि तव्हांजो कोई अपमान करे, तव्हांखे गारियूं ॾे या तव्हांखे ग़लति शब्द चए न, तुरंत शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा के साम्हूं लाहिजो। शिव बाबा खे केॾी गारियूं मिलियूं आहिनि, ब्रह्मा बाबा खे केॾी गारियूं मिलियूं, है न, तुरंत। त तव्हांखे कॾहिं बि अगरि वैसे तव्हां उहो पुरुषार्थ करण में अगरि तव्हांखे लॻे थो त इहे त सहज आहे न, इहे त सहज आहे न। शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा खे लाहे ॾियो
त हुननि खे कहिड़ी गारियूं मिलियूं। त असां छा आहियूं, जिते अभिमान हूंदो आहे हुते अपमान जी फीलिंग ज़रूरु ईंदी। त जॾहिं एॾे वॾे शिव बाबा जो त डायरेक्टर आहिनि, ब्रह्मा बाबा जो केॾो ऊंचो पद आहे, त बि उन्हनि खे अभिमान न आहे, त बि केॾो निरंकारी निर्माण थी करे सभिनि जी अञा ताईं बि सेवा करनि था। अव्यक्त इशारो, सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। तव्हांजी आंतरिक स्वच्छता, सत्यता, उथण वेहण, ॻाल्हाइण में, सेवा करण में माण्हुनि खे अनुभव थिए, तॾहिं परमात्मा प्रत्यक्षता थींदी। तव्हांजी आंतरिक स्वच्छता, सत्यता, उथण वेहण, ॻाल्हाइण में, सेवा करण में माण्हुनि खे अनुभव थिए, तॾहिं परमात्मा जी प्रत्यक्षता थींदी। निमित प्रत्यक्षता जे निमित ठही सघंदा। हिन जे लाइ पवित्रता जी क्षमा सदा जल्दी रहे। हिन जे लाइ असांखे पवित्रता जी क्षमा सदा जल्दी रहे। कल्ह बाबा चई न, पवित्रता हूंदी त सत्यता खे सहज अपनाए सघंदा। जरा बि हलचल में न अचे। जेतिरो पवित्रता जी क्षमा अचल हूंदी, ओतिरो सहज सभी बाप खे पहचाने सघंदा। जेतिरो पवित्रता जी क्षमा अचल हूंदी, ओतिरो सहज सभी बाप खे पहचाने सघंदा। त पवित्रता खे अपनायो त सर्व गुण आपे ई असां में अची वेंदा। छो जी पवित्र आत्मा सदा बाप जी यादि में रहंदी सहज, त बाबा जा सर्व गुण उन्हनि में अची ई वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।